अस्सलाम वालेकुम। सॉरी, माज़रत, असल में थोड़ी सी मोबाइल में हथ लगी हुई जंहिंजी वजह सां वीडियो पिन डिस्कनेक्ट थी वियो, इन करे नओं वीडियो ठाहियूं पिया। अच्छा, पाण हुयासीं त जॾहिं क्लाउड जी शक्ल में मथां पाणी बारिश थींदी आहे त उहा मुख़्तलिफ़ शक्लुनि में थींदी आहे। ठीकु आहे, पर्सिपेशन जेको आहे सो जॾहिं ड्रॉपलेट हूंदा आहिनि क्लाउड्स में, उहे कंबाइन करे फॉर्म कंदा आहिनि त उहे ड्रॉप जी शक्ल में हिकिड़ी किरंदा आहिनि अची करे। ठीकु आहे, जंहिंजे करे हैवी रेन बि थींदी आहे, घटि रेन बि थींदी आहे। ठीकु आहे, पर जॾहिं वाटर फ्रीज़ थी वेंदो आहे मथे ई, ठीकु आहे, जॾहिं बादल हूंदा आहिनि उते ई वाटर जॾहिं फ्रीज़ थी करे क्रिस्टल ऑफ आइज़, ठीकु आहे, आइज़ जी शक्ल में थींदो आहे, त पोइ छा थींदो आहे, स्नोफॉल थींदी आहे। तव्हां मरी में नादरन एरियाज़ में थींदो आहे जॾहिं वाटर मथे ई ॼमी वञे, फ्रीज़ थी वञे, थधो थी वञे। ठीकु आहे, त पोइ छा थींदो आहे, क्रिस्टल ऑफ आइज़ जी शक्ल में अची करे किरंदो आहे, जंहिंखे पाण स्नोफॉलिंग चवंदा आहियूं। ठीकु आहे, या छा थींदो आहे, रेन जेकी हूंदी आहे इहा पासिस थ्रो थींदी आहे कोल्ड लेयर ऑफ एयर जे। ठीकु आहे न, कोल्ड लेयर ऑफ एयर जॾहिं ईंदी आहे, हिन में थधी एयर जी हिकिड़ी लेयर ईंदी आहे जॾहिं बादलनि जे विच में, त पोइ छा थींदा आहिनि, इहे गड़े जी शक्ल वठंदा आहिनि, जंहिंखे पाण हेल स्टोन बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, फ्री थींदा आहिनि, गड़े जी शक्ल थी वेंदी आहे, जंहिंजे करे इहे पाण वटि गड़ो वसंदो आहे, पाण गड़ो ॾिसंदा आहियूं। ठीकु आहे, या वरी तव्हां ॾिसंदा हूंदो जीअं पाण अॻे में ॾिसी आयासीं त गोल्ड नाइट्स में जेके सियारे जी रातूं हूंदियूं आहिनि, वाटर वेपर्स जेके आहिनि उहे एयर में वञी करे कंडेंस थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, ड्रॉपलेट जी शक्ल में वेंदा ई न आहिनि, माना पाणी वारी शक्ल में वञण खां अॻु में ई, ठीकु आहे न, उहे छा थींदा आहिनि, फोग जी शक्ल इख्तियार करे वेंदा आहिनि। ठीकु आहे, त हाणे हिते तव्हांखे ख़बर पइजी वई अथव जेकी आहे सो जेकी बादल हूंदा आहिनि उहे बेसिकली जेके उन मां थींदी आहे, उहो पर्सिपेशन जेको आहे सो उहो 3 खां 4 क़िस्मनि जी थींदी आहे, कंडेंसेशन सॉरी। ठीकु आहे, जंहिंमें पर्सिपेशन बि थींदी आहे, स्नोफॉल बि थींदो आहे। जेकॾहिं पाण ॾिसूं हिन में हिते लिखूं पाण, नंबर 1 पर्सिपिटेशन, ठीकु आहे, नंबर 2 स्नोफॉल, ठीकु आहे, नंबर 3, ठीकु आहे, हेल स्टोन जंहिंखे पाण चवंदा आहियूं, जंहिंखे पाण ॻड़ो चवंदा आहियूं। ठीकु आहे, हेल स्टोन। ठीकु आहे, हाणे पर्सिपिटेशन कॾहिं थींदी आहे, जॾहिं ड्रॉप जी शक्ल में वठंदो आहे, ड्रॉपलेट उते ड्रॉप जी शक्ल में वठंदो आहे। ठीकु आहे, जॾहिं ड्रॉप जी शक्ल में वठंदो त उहो छा थींदो, हेठि पाणी किरंदो, जंहिंखे पाण मींहुं चवंदा आहियूं। ठीकु आहे, जॾहिं स्नोफॉलिंग कॾहिं थींदी आहे, जॾहिं फ्रीज़ थी वेंदो आहे। ठीकु आहे न, वाटर फ्रीज़ इनटू क्रिस्टलाइज़, when water freeze into क्रिस्टलाइज़, जॾहिं क्रिस्टलाइज़ में फ्रीज़ थी वेंदो आहे वाटर, त पोइ छा थींदो आहे, स्नोफॉलिंग थींदी आहे। ठीकु आहे, हेल स्टोन कॾहिं थींदी आहे, जॾहिं हिकिड़ी वेरी कोल्ड लेयर ऑफ एयर, बिल्कुलु ई थधी जेको आहे सो एयर जी लेयर पास थींदी आहे। ठीकु आहे न, जे कंहिंजे विच में, बादलनि जे विच में, त पोइ छा कंदी आहे, हुनखे इलाही बिल्कुलु थधो करे छॾींदी आहे बादल, जंहिंजे करे पाण वटि हेल स्टोन थींदो आहे या ॻड़ो थींदो आहे। ठीकु आहे, rain passes through a very cold layer of air। ठीकु आहे, हवा जी जॾहिं बिल्कुलु थधी लेयर जे मां जॾहिं रेन क्रॉस थींदी आहे त उहा छा थींदी आहे, हेल स्टोन जी शक्ल में थींदी आहे। ठीकु आहे, ॿियो छा थींदो आहे, हिन मां फॉग बि ठहंदी आहे वाटर वेपर मां, जॾहिं उहो बिल्कुलु कंप्लीट ई मथे न वञनि, हेठि ई हुजनि। ठीकु आहे न, एवापोरेट थियण खां पहिरियों ई जॾहिं उहो कंडेंसेशन हुन में अची वञे अमल, त उहो छा थींदो आहे, फॉग जी शक्ल ठही वेंदी आहे। ठीकु आहे, जंहिंखे पाण ड्यू बि चवंदा आहियूं बेसिकली, या कोल्ड नाइट में जीअं सियारे जी राति में तव्हां ॾिसंदा न, सरफेस जे मथां पियो हूंदो आहे ड्यू। ठीकु आहे, इनखे पाण चवंदा आहियूं, ड्यू जी शक्ल वठंदो आहे। ठीकु आहे, डी जी बि शक्ल वठे थो। उन खां पोइ जेको आहे डीकम्पोज़िशन ऑफ वाटर फ्रॉम एटमॉस्फेयर इन एनी फॉर्म। ठीकु आहे, लिक्विड फॉर्म में हुजे, सॉलिड फॉर्म में हुजे। लिक्विड फॉर्म जीअं पाण मींहुं चयूं, उनखे पाण लिक्विड फॉर्म चवंदा आहियूं। ठीकु आहे, सॉलिड फॉर्म पाण चवंदा आहियूं, जीअं पाण वटि हेल स्टोन थींदी आहे, ॻड़ो वसंदो आहे, या बर्फ़बारी थींदी आहे। इन इहो जेको बि अमल थींदो आहे, इन सभ खे छा चइबो आहे, इन सभ खे चइबो आहे पर्सिपिटेशन। ठीकु आहे, हे यादि रखी छॾियो। त पर्सिपिटेशन जो मतिलबु छा आहे, स्नोफॉलिंग, हेल स्टोन, ठीकु आहे, या फोग आहे, या ड्यू आहे, इहो जेको बि अमल थिए थो इन सॼे खे पर्सिपिटेशन चइबो आहे। ठीकु आहे, इन में जेके MCQs निकिरनि था उहो तव्हांखां पुछे थो, एवापो ट्रांसपाइरेशन छा खे चइबो आहे। ठीकु आहे, एवापोरेशन छा हूंदी आहे, कंडेंसेशन छा थींदी आहे। ठीकु आहे, पर्सिपेशन घणनि क़िस्मनि में थींदी आहे, तव्हांखे ख़बर आहे, स्नोफॉल में थी सघे थी, वाटर फॉर्म में थिए थी, जंहिंखे पाण पर्सिपेशन ख़ुदि ई उनखे चयो वेंदो आहे, हेल स्टोन जी शक्ल में थिए थी, फोग जी शक्ल में ड्यू। हे कॾहिं थींदी आहे स्नोफॉल तॾहिं थींदी आहे जॾहिं वाटर जेको आहे सो फ्रीज़ थी वेंदो आहे इनटू क्रिस्टल आइस। ठीकु आहे, हे जेको मां लिखियो आहे,
वाटर फ्रीज इनटू क्रिस्टलाइज़ त पोइ छा थींदो आहे, स्नोफॉल थींदी आहे। हेल स्टोन कॾहिं थींदी आहे, जॾहिं रेन पास थींदी आहे थ्रो वेरी कोल्ड लेयर ऑफ एयर, त पोइ हेल स्टोन थींदो आहे। फोग कॾहिं थींदी आहे, जॾहिं वाटर वेपर्स मथे वञनि ई न, ठीकु आहे, हेठि ई कंडेंसेशन थी वञे त उहा फोग जी शक्ल इख्तियार कंदा आहिनि, ठीकु आहे। या वरी सियारे जी राति में तव्हां ॾिसो त वाटर वेपर जेको आहे सो एयर वञी करे कंडेंस थी करे ड्रॉपलेट जी शक्ल वठी करे हेठि सरफेस जे मथां पवंदो आहे, जंहिंखे पाण ड्यू बि चवंदा आहियूं या शबनम खणी पाण चऊं सिंधी में हुनखे, ठीकु आहे। त हे हुयो अॼु पंहिंजो वाटर साइकिल जो टॉपिक, हिनखे तव्हां सही तरीक़े सां ॾिसी वठो। हिन मां हे कॉन्सेप्ट क्लियर करे छॾियो। कॉन्सेप्ट क्लियर करण में तव्हां हिन रटे जी ज़रूरत ई न पवंदी, त माना कहिड़ी शइ खे रटो हणो, कहिड़ी खे न हणो। बेसिकली हिन शइ जो कॉन्सेप्ट तव्हां क्लियर करे छॾियो त वाटर साइकिल हूंदी छा आहे, ठीकु आहे, हिनखे छा चइबो आहे, हाइड्रोलॉजिक साइकिल चइबो आहे, या कीअं सर्कुलेट करे थी, कीअं पाणी मथे वञे थो, हेठि अचे थो, वरी मथे वञे थो। हिन सॼे खे हिकु दफ़ो ज़हन नशीन करे छॾियो, हे तव्हांखे सॼी उमिरि लाइ कमु अची वेंदो लेक्चर, छो त हिन में हर शइ पाण क्लियर कई आहे। बाक़ी अॻिते जेके हिन जा मुख़्तलिफ़ डिफरेंट टाइप्स आहिनि, क्लाउड जा टाइप्स आहिनि, उहे पाण नेक्स्ट लेक्चर में हुनखे ॾिसी वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़।